बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां यासबा बलोच अॼु जे हिकु नए टॉपिक सां गॾु अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उन में मतिलबु मां को हिकु जेको आहे को शाइर या को लेखक या मुसनिफ़ न कयो आहे। उन में मां सचल सरमस्त, सामी ऐं बेकस जेके आहे इहे कया आहिनि। सचल सरमस्त जेको आहे थोरो मां हिन जो इंट्रो ॿुधाए पोइ जेको आहे पंहिंजे MCQ जे तरफ़ वधूं था। सचल सरमस्त जेको आहे टालपुर दौर जो वॾे में वॾो शाइर आहे जेको 1739 ईस्वी में पैदा थियो। ऐं सभ खां पहिरियों त सचल सरमस्त जो असुलु नालो छा हो, त सचल सरमस्त जो जेको असुलु नालो हुयो उहो अब्दुल वहाब हुयो ऐं उनजे पीउ जो नालो मियां सलाहुद्दीन हुयो। सचल सरमस्त जेको आहे उनजो हस्ब नस्ब जेको पीढ़ी में जो सिलसिलो आहे हज़रत उमर फारूक सां मिले थो ऐं उहो जेको आहे उहो बि छटीं जेका आहे उन सां पीढ़ी सां मिले थो। सचल सरमस्त जा जेके वॾा हुआ उहे कहिड़े दौर में सिंध में आया हुया, त उहे अरब दौर में आया हुया। ऐं उन खां पोइ जेको आहे सचल सरमस्त जे वालिद जी वफ़ात बदसनस परवरिश कंहिं कई हुई, मियां अब्दुल हक। त मुंहिंजे ख़्याल में एतिरो जेको आहे इंट्रोडक्शन जो काफ़ी आहे। हलूं था पंहिंजे MCQs जे तरफ़। सवाल नंबर असांजो पहिरियों आहे, सचल सरमस्त जे कलाम जो जर्मन ज़बान में तर्जुमो कंहिं कयो, त एनमरी शमील जेको आहे इन जो कलाम जो जर्मन ज़बान में तर्जुमो कयो हुयो सचल सरमस्त जो। सवाल नंबर असांजो ॿियों आहे, सचल जो रोज़ो कंहिं जोड़ायो हुयो, त मीर रुस्तम अली ख़ान टालपुर जेको हुयो उन जोड़ायो हुयो। सवाल नंबर असांजो टियों आहे, बेकस जी वफ़ात बेदल जी वफ़ात खां केतिरे अरसे बाद थी, त 9 सालनि बाद थी हुई। हेठिन मां बेदल जी कहिड़ी अरबी नसरी तसनीफ़ आहे, त फ़वाइदुल मानवी जेको आहे उनजी अरबी नसरी तसनीफ़ आहे। पंजगंज किताब जी तसनीफ़ कहिड़ियुनि ॿोलियुनि में मिले थी, त उनजी जेका आहे 3 ॿोलियुनि में मिले थी, सिंधी, अरबी, फ़ारसी। पंजगंज जी किताब खे उर्दू तर्जुमे में कंहिं आंदो, जंहिंखे सन 2000 ईस्वी में शाह लतीफ़ चेयर कराची यूनिवर्सिटी में शाया कयो वियो, त उहो डॉक्टर नवाज़ शौक़ हुयो। असांजो ॿियो MCQ आहे, बेकस जी सिंधी कलाम जो नालो छा आहे, त दीवान बेकस आहे। बेकस जी शाइरी केतिरी ज़बाननि में मिले थी, त उन जी शाइरी 5 ॿोलियुनि में मिले थी। बेदल जी वफ़ात वक़्तु बेकस जी केतिरी उमिरि हुई, त 14 साल हुई ईस्वी में। जो लेखक केरु आहे, BH नागराणी। जीअं त मां तव्हांखे ॿुधायो हुयो त बेकस, सामी ऐं सचल जा सवाल आहिनि, त उन में इहे ई तंहिं करे अचनि था। हाणे आहे, शाह, सचल ऐं सामी कंहिंजो लिखियलु किताबु आहे, त इब्राहिम जोयो जो लिखियलु किताबु आहे। सामीअ जे कलाम ते कहिड़ी ज़बान जो असरु आहे, त हुन जे कलाम ते हिंदी ज़बान जो असरु आहे। सामीअ जो असुलु नालो छा हो, भाई चैन राय बचूमल। सचल जी शाइरी ते पहिरियों रिसालो कंहिं तरतीब ॾिनो, त मिर्ज़ा सादिक बेग जेको हुयो तरतीब ॾिनो हुयो। शाह लतीफ़ ऐं सचल सरमस्त जा केतिरा सुर हिकु जहिड़ा आहिनि, 11 सुर। सचल सरमस्त खे 4 ॿोलियुनि जो शेर कंहिं ॼाणायो आहे, अता मोहम्मद हामी। इन खे 4 ॿोलियुनि जो जेको आहे शाइर ॼाणायो आहे। वैसे जेको आहे न सचल सरमस्त खे हफ़्त ज़बान चयो वञे थो। हफ़्त मतिलबु 7 ज़बाननि जो शाइर चयो वञे थो। त उन में जेको आहे उन सिराइकी, सिंधी, उर्दू ऐं उन खां अलावा अरबी, फ़ारसी उन में बि हुन शाइरी कई आहे। जेको सामी जेको आहे उहो बि जेको आहे टालपुर दौर जो जेको आहे रही चुको आहे शाइर। उन जी जेका क्लासिकल शाइरी जी त्रिमूर्ति शाह सचल सामी जो सामी जेको हुयो कहिड़ो नंबर रतन हुयो, त उहो 3 नंबर हुयो। सामी जो असुलु नालो असां पढ़ियोसीं भाईचंद राय हुयो ऐं सामी जे वालिद जो नालो हुयो बचूमल, तंहिं करे जेको आहे इहो गॾु लिखियलु आहे। उन खां पोइ आहे सामी किथां जो रहाकू हुयो, त उहो शिकारपुर जो रहाकू हुयो। सामी पंहिंजे कहिड़े मुर्शिद जे असर करे पाण ते सामी तख़ल्लुस अख़्तियार कयो हुयो, त स्वामी मेंगराज जेको हुयो उनजो जेको हुयो त उहे चवंदा हुया त उन जो जेको हुयो असर क़बूल करे हुन जेको हुयो इहो तख़ल्लुस रखियो हुयो। उन खां पोइ सामी जे वैदानियत कलाम ते कंहिंजो असरु आहे, त शाह लतीफ़ जे कलाम जो असरु आहे। सामी जा बैत कहिड़े नाले सां सॼिया वञनि था, त सामी जा बैत जेके आहिनि सामी जा सलूक सॼिया वञनि था। उन खां पोइ आहे सामी जो सलूक हिंदू देश जे असर हेठि लिखियलु आहिनि, त उहे वेदनि जे उन ते लिखियलु आहिनि। सामी केतिरनि सालनि जे जेको आहे उमिरि में शाइरी शुरू कई हुई, त 40 सालनि में।
उन खां पोइ आहे जेकॾहिं ईअं हलूं था त जेको हिन जा जेको आहिनि वीडियो तमामु वॾी थी वेंदी, तंहिं करे जेको आहे मां इन खे हिते ई इन टॉपिक खे ख़तमु कयां थी। मिलंदासीं जल्दी हिकु ॿी नए टॉपिक सां गॾु, तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।